पवण खां पहिरियां मां जे भरपूर में राजा समूह खे गुज़ारिश कंदुमि त अचनि ऐं हिकिड़ो गीत जेको आहे तव्हांजे अॻियां पेश कनि ऐं हुन खां पोइ वरी दीबा साहिब तव्हां सभिनि जे इंतज़ार में वॾियूं क़दम थियण वारियूं। सभिनी साथियुनि खे अॼोके जेके प्रोग्राम में जेके बि शामिल थिया आहिनि, अदी दीबा सैर साहिबा हुजे या साबिर खुशू साहब हुजे, अदी फराह लाशरी साहिब हुजे, या मुझे लाड़काणे सां मुझे इन सिंध जी चीखी मिट्टी में जन्म वठंदड़ जेतिरा भी मुझा साथी दोस्त आर्टिस्ट जेके अॼोके इन महफ़िल में इन प्रोग्राम में इन गैदरिंग में शरीक थिया आहिनि, सभिनी खे अस्सलाम वालेकुम यार ऐं एॾा सुठा आर्टिस्ट परफॉर्म करे विया आहिनि जो उन्हनि जे मथां परफॉर्म करणु वॾो मसइलो आहे। इहा हक़ीक़त पोइ चाहे अदी फराह हुजे या लैला सिस्टर्स हुजनि या शबाना सोरठ हुजे ऐं ॾाढो सुठो परफॉर्म करे विया आहिनि। पर इहा असां आर्टिस्टनि जी पंहिंजी गैदरिंग आहे ऐं हिन में असां सभु पाण ई परफॉर्म करे मज़ो वठंदासीं। इन जे करे सभिनी खे गुज़ारिश आहे त सभु फुल एंजॉय कनि, जेतिरो उन्हनि खे मज़ो अची सघे थो हिकिड़े गीत जी इजाज़त आहे उहो तव्हां सभिनी जे साम्हूं रखंदुसि। काफ़ी आहे कि असांजा ताला सतारी साहब जन जी उन खां बाद में वरी मूंखां अलावा जेके आर्टिस्ट वक़्तनि बि वक़्तनि इन प्रोग्राम खे ख़ूबसूरत कंदा रहिया आहिनि। शेख यासिर कदम कदम ते हुजूम में रहंदा, नज़र नज़र में शराब खाना, मेमोन इको साउंड वारनि जी वॾी महिरबानी जो मॉनिटर ते बि हुन जो एॾो आवाज़ वञे थो। कदम कदम ते हुजूम में रहंदा, नज़र नज़र में शराब खाना, करे वयो केर बारिश मए खमा खुमारो आलू क्या ज़माना, असां जे चाहियो तुंहिंजो चपच मां चूसे वठो ए सागी, घड़ी न गुज़री खिलाफ पंहिंजे समूरा थी विया शराब खां। साईं सलीम रज़ा कुंबर साहब जी वॾी महिरबानी ऐं भाउ जावेद अमीर साहब जी वॾी महिरबानी ऐं असांजे आर्ट काउंसिल जा जेके खज़ानची आहिनि अनवर साहब जी वॾी महिरबानी ऐं जेतिरा बि मुंहिंजा माण्हू जेके आया आहिनि लाड़काणे सां आर्टिस्ट सभिनी जी वॾी महिरबानी। म्यूज़िशियन जेके दोस्त आहिनि असांजो ख़ान साहब उस्ताद लियाकत अली समूह साहब खां इजाज़त, उस्ताद राजीव अली समूह साहब खां इजाज़त, साईं कमर साहब खां इजाज़त। हिकिड़ी काफ़ी आहे उहा तव्हां सभिनी दोस्तनि जे साम्हूं रखंदुसि। ॿुधण जो मिज़ाज मुंहिंजे मुंहिंजे ख़्याल में साॻियो ई रहंदो, हर माण्हू पंहिंजे पंहिंजे हुन ॿुधण जा क़िस्म हूंदा आहिनि। हिकिड़ी अदीब जी महफ़िल हूंदी आहे, माण्हू वेठा हूंदा आहिनि पंहिंजे लाइ। हिकिड़ी शादी जी महफ़िल में माण्हू डांस कंदा, झूमंदा, ॻाईंदा। हिकिड़ी गैदरिंग हूंदी आहे, गैदरिंग खे बि इंजॉय करणो हूंदो आहे, गैदरिंग खे बि इंजॉय सतार लाड साहब जी वॾी महिरबानी असांजा दोस्तनि जी कंटिन्यू कयूं था प्रोग्राम खे। बेहतरी लाड़काणे सां मुंहिंजे जेके दोस्त आया जेके फ़क़ीर जी सभिनी जे लाइ दुआऊं आहिनि। तव्हां सभु वधो सूफ़ इंसाफ़ कयो अला धोई वरब वजूद जो, तंहिंखां पोइ थियो जीअरे पसंदि प्रिय जो। साईं सलीम रज़ा साहब जन जी वॾी महिरबानी असांजे म्यूज़िक चेयरमैन आहिनि आर्ट काउंसिल जा, उनजी वॾी महिरबानी। उन्हनि खे गुज़ारिश हिकु ॾिहाणे मुर्शद साकू हिकु ॾिहाणे मुर्शद साकू हिकु सिटी शकदी पाड़ी
शाम दिल की तकती तीन चाह कनो चाही सचल इश्क उठा नथी वे थोड़े चिटड़ी हो बस दाढ़ी संझे रहन सुनी गाफिल मंझ करन संझे रहन सुनी गाफिल मंझ करन नीरन जो लरुल फुलवे गरगल सोय लगन संझे मोह मिलन ठीक संझे रहन सुनी अच्छा बदल बदल ठीक हो और कमाल लिखो कबीरा जी निकाला हुआ दोस्तों लाइव कार्यक्रम सब कीजर में किया कबीरा ऐसी प्रीत करियो जैसे करे कपास कबीरा कबीरा ऐसी प्रीत करियो जैसे करे कपास कबीरा एड़ी मोहब्बत रखो जी कपां जी मोहब्बत कबीरा ऐसी प्रीत करियो जैसी करे कपास अरे जीव तो तन ढाके मरु तो चले चल चल चक्की को देखेंगे कबीरा चलती चक्की को देखेंगे बैठे कबीरा रोए दो बाटा के बीच में साबित बचान कोई जो लगा रहे कील से अरे साबित बच गया थैंक यू सो मच खूबसूरत प्रोग्राम अरेंज किया मुझे बात क्या था वो सेलिब्रेट किया सिंधी खास साबित को साबित मेरी मेहरबानी एंड अदर्स के आर्टिस्ट जी बड़ी मेहरबानी हर आर्टिस्ट सिंध जो जेको भी है वो कमाल है सिंध जो रोशन मुस्तकबिल की कोशिश करे सिंध जो रोशन मुस्तकबिल सूफी जे सोज़ साज़ के समझण कद सूफी जे सोज़ साज़ के समझण कद इन इश्क़ के समझण दोस्तों ही असां कींझर प्रोग्राम आहे जेको असां कींझर जी लहरियूं ॾिसी रहिया आहियो पाणीअ जूं माशाअल्लाह। ॿ मिंट ओ राजा तुझी
डांस सेक्रेटरी मेयर चीफ अतिथि उस्ताद याकूब या मुड़ी है बहुत जोरदार जोरदार तालियां वैसा कौन नहीं दई मीटर जो जन्नत से किसी ने आठ पर लाल करो आधा जावेद साहब ने मेरी मेहरबानी ऐसा जो मीटर जो सुंदर है साईं अब्दुल सत्तार पौड़ साहब आधा इस्माइल फतेह साहब असल 8 वर्ष के सदर थियण वारा उन्हनि जय जय मुबारक जन्नत सेक्रेटरी साईं अब्दुल सत्तार पौड़ साहब म्यूजिक के दर में खिलवाए साथ साथ जो मुकर्रर हो ही रहो सभी दरबार कलंदर में खेलेंगे जोरदार अठाना मुझे रख जाए मुझे रख जाए शौक के शहबाज के समझो भली क्षमा करा जाके साहब जन पर कमाल हो आज से काली वाली सतार लाल साहब को पकड़ कर कैमरा मार के जे वाले हेरा जो मनोरंजन साहब खजान की आए भी हम इंशाल्लाह अच्छा है सेलिब्रिटी आवाज के समझ आवाज के एकड़ो थल लोड़ा जितने भी सेलिब्रिटी इन्हें मानव पांजी जिंदगी राजा भरपूर तारीफ हिनन पे जिंदगी जा जवान जज्बा जेके नो फने मौसीक़ी के हिन जज्बा है हिन जो स्टेज बाबा क्या ओके सही खान साहब लोड़ा बोलो ओके बढ़िया